कोरी खबर पखिण ते 3 साल कैद ऐं 20 लख रुपया दंड जी सज़ा हूंदी। हुकूमत पीका एक्ट तरमीमी बिल क़ौमी असम्बली में पेश करे छॾियो। FIA जे साइबर क्राइम सेल खे ख़त्म करण जो फ़ैसिलो। डिजिटल राइट्स प्रोटेक्शन अथॉरिटी काइम करण जी तजवीज़। अथॉरिटी खे ऑनलाइन मवाद हटाइण जो अख्तियार हासिल हूंदो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त इंसाफ़ जो निज़ाम साफ़ शफ़ाफ़ बणाइण हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। मुक़रर मुद्दे में ट्रायल मुकमल न थियण ते नतीजा भोगणा पवंदा। ट्रायल कोर्ट में केसनि जो फ़ैसिलो 6 महीननि खां 1 साल में करणो पवंदो। क़ौमी असम्बली जे इजलास में मुख़ालिफ़ दर्जे अॻवान खे ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते अपोज़िशन जो एहतजाज। मेंबरनि एजेंडा जूं कापियूं बि फाड़े छॾियूं। नारेबाज़ी सबबि ऐवान में हुल हंगामो। PTI ॻाल्हियुनि जे चोथे दौर में शिरकत न करण जो ऐलान करे छॾियो। उमर अयूब जो चवणु आहे त PTI कमेटी ॻाल्हियुनि जे चोथे दौर में शिरकत न कंदी। ॻाल्हियुनि खां पहिरियां अदालती कमीशन क़ाइमु करणु ज़रूरी आहे। कमीशन जोड़ण खां सवाइ ॻाल्हियुनि जो को फ़ाइदो नाहे। अदालती कमीशन कायम करण या न करण जो अञा को फ़ैसिलो नाहे थियो। 28 जनवरी ते PTI जी ॻाल्हियुनि वारी टीम सां चोथो गॾियल इजलास थींदो। हुकूमती कमेटीअ जो मेंबर इरफान सिद्दीकी सुतसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त 190 मिलियन पाउंड हिकु आला सतह जो करप्शन केस आहे। तहरीक इंसाफ़ तरफ़ां मज़हब कार्ड जो इस्तेमाल सम्झ खां ॿाहिरि आहे। नेब समूरनि सबूतनि सां गॾु उन्हनि माण्हुनि में हथ विधा आहिनि। PTI बानी सियासत बदिरां पंहिंजी करप्शन जो जवाब ॾे। नवाज शरीफ रायबंद में वेही फ़ौज जी मॉनिटरिंग बंदि करे शहबाज शरीफ फ्रेंडली फायर जे ज़र्द में अची चुको आहे। फ़ौज जे ख़ैबर पख्तूनख्वा हिन वक़्तु दहशत गर्दी ख़िलाफ़ जामिन जो नज़रानो पेश कनि था। जाबी हुकूमत ऐं हुकूमती वज़ीर फ़ौज जी क़यादत खे तकरारी बणाइण जी नाकाम कोशिश करे रहिया आहिनि। जाली हुकूमत जो ध्यानु महांगाई ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे ते न पर आर्मी चीफ जी मुलाक़ातुनि ते आहे। बैरिस्टर सैफ वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त वालारल कश्मीर जी वादी शहीदनि जे रत सां रंगियल आहे। उतां जो अवाम आज़ादी जी जंग विड़ी रहियो आहे। भारतीय फ़ौज कश्मीरी अवाम ते ज़ुल्म जा जबल किराए रहियो आहे। कश्मीर मसइले खे गॾियल क़ौमुनि जे ठारान मूजिबि हल कयो वञे। आज़ाद कश्मीर में बि दानिश स्कूलनि जो ॼार विछायो वेंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो करंट अकाउंट ऐं माली अकाउंट जो ॿिटो ख़ज़ारो आहे। अदायगियुनि जो तवाज़ुन ख़राब हुजण करे IMF ॾांहुं वञणो पवंदो आहे। घर ठीकु करण खां सवाइ कर्ज़ जे भार मां छुटकारो हासिल करणु मुश्किल आहे। ग़ुर्बत ऐं माहौलियाती मसइलनि ते ज़ाब्तो आणे जटादार मुआशी तरक़ीअ ॾांहुं वधंदा। पीपुल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास 24 जनवरी ते तलब PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इजलास जी सदारत कंदो। PP जी CEC में अहम फ़ैसिला कया वेंदा। सुप्रीम कोर्ट बेंचुनि जे अख्तियारनि बाबति केस मुक़रर न करण ते तौहीन अदालत केस में अटॉर्नी जनरल जे एतराज़ ते अदालती मददगार मुक़रर करे छॾिया। एडिशनल रजिस्ट्रार खे लिखत में जवाब जमा कराइण जो हुकुम। लिखत में जवाब अचण ताईं रजिस्ट्रार जो मौक़िफ़ संदसि दिफ़ा करार नथो ॾेई सघिजे। अटॉर्नी जनरल हिन केस जो आईनी तरमीम सां को बि तालुक़ नाहे। को ईअं डिॼी वञे थो त अलॻि ॻाल्हि आहे। जस्टिस मंसूर अली शाह PP अगवा शर्मिला फारूकी चयो आहे त सिंध लाइ पाणी जो मसइलो अॼु जो नाहे, हमेशह रहियो आहे। सिंधु दरिया मां पाणी खयो वियो त सिंध सोकड़ जो शिकार थी वेंदे। पाणी संदनि लाइ ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। पंहिंजो केस गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल में पेश कयो आहे। हुकूमत तरफ़ां CCI जो इजलास नथो घुरायो वञे। सिंध खे 191 वारे ठाह तहत बि हर साल 25 खां 30 सेको पाणी घटि पियो मिले। STP जी सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ मोरे में डॉक्टर कादिर मक्सी जी अॻवानी में एहतजाजी रैली। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त सिंध जा हुक्मरान अवाम खां वोट वठी इक़्तिदार जा मज़ा माणनि पिया। हुक्मराननि जी मदद सां सिंध मथां ग़लति फ़ैसिला मढ़िया पिया वञनि। सिंधु दरिया जे पाणी ऐं सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़नि ख़िलाफ़ जिदोजहद जारी रहंदी।
सिंध टैक्स बुक बोर्ड जे मुलाज़िमन इदारे खे खानगान वारो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। मुलाज़िमन तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो। संदन चवण आहे त सिंध टैक्स बुक बोर्ड खे कंपनी में तब्दील करण जो फ़ैसिलो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। ही इदारो हिकु ख़ुदि मुख़्तियार ऐं पंहिंजी क़ानूनी हैसियत रखे थो, जेको कॾहिं बि खसारे जे वर नाहे चढ़ियो। जेकॾहिं सिंध टैक्स बुक बोर्ड खे कंपनी में तब्दील कयो वियो त सरकारी स्कूलनि में मुफ़्त मुहैया थींदड़ दर्सी किताब महांगे अघ ते विकिरो थींदा, जेको सिंध जे ॿारनि जे मुस्तक़बिल सां खेॾण बराबरि हूंदो। हुकूमत फौरी तौर फ़ैसिलो वापसि वठे। गौसपुर वेझो ओगाही ऐं नसीराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान हिकु ॼणो क़तल। अली हसन नसीराणी जे क़त्ल खां पोइ पलांद में ओगाही बिरादरी जा 8 ॼणा अगवा। धुरियुनि में चिगता, इलाइक़े में डहका। पुलिस तहरुक न वरितो। कंदरकोट वेझो ॻोठ लोहार गोलो में फुरदोराम निज़ाम ते नौजवान क़तल। हथियार बंदन बानो गोलो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़े बास निस्मड़ ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल। कंबर में बदमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। मोटरसाइकिल फुरदोराम मज़ामत ते नौजवान क़तल। वारसन पारां ज़ीशान जतक जो लाश बाईपास ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरनो। कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। मियां साहब वेझो काढ़िल इल्ज़ाम हेठि मुड़ुस हथां ज़ाल क़तल। जवाबदार ज़मीर मारफाणी पंहिंजी घरवारी ख़ानज़ादी खे क़तल करे फरार थी वियो। मांझनि भरिसां बुढ़ापुर थाणे जी हद में सिम नाले वॾा नौजवान जो लाश जामशोरे वासी मिसरी तौर सुञाणप। पुलिस पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसा। औरत समेत 3 ॼणा फोड़, 10 खां वधीक ज़ख़्मी। लाड़कानी में इंडस हाईवे ते कार जे टकर में नौजवान अजरो जो शिकार। मीवा गोचाणी भरिसां ट्रक जे टकर में शिकारपुर वासण। औरत हयाती विञाए वेठी। दूरियाबाद वेझो कोच ऐं टॉलर में टकर। कोच ड्राइवर फोड़, 10 खां वधीक ज़ख़्मी।